अचो बाबा खैराती अस्पताल खोलियो आहे असांजे भाउ वसाए वियाजी खैराती अस्पताल खोलियो आहे। अचो अचो बाबा अचो अचो पंहिंजे अस्पताल में अचो फ्री में इलाज करायो बाबा। जी खैराती अस्पताल खोलायो आहे बाबा फ्री में इलाज करायो। अचो त बाबा तूं बि अच। बाबा हे मां पंहिंजो पीउ खणी आयो आहियां हिन जो इलाज कराइणो आहे। बाबे जो थप्पा गुज़ारे बि कोन थो वञे। बस ठीक है तू अचो ते अबा तुझे इलाज अहिड़ो कंदासीं ॿई जॻहियूं माना ईअं सम्झ त बाक़ाइदे हा मस्त हुते मस्त हा बाबा हा तोखे 0 मीटर करे छॾींदा। जॻहनि में चूरा न हा सही अहिड़ो इलाज असांजो करे तो डॉक्टर रखियो आहे न असां वॾो सही NDPS आहे NDPS आहे। बस बाबा हिनखे चाक करे ॾे ॿारो पढ़िया आहे। शादी कराइणो आहे बाबा जो। बाबा मूंखे ओ त सही का ॻाल्हि ई कोन्हे का वेठो न माथी चपरा अहिड़ो शादी डबले जो मां सही हा डबले मां अहिड़ो शादी न कराए जो जोत थिए ठीकु आहे बा बता तुझे अस्पताल में इलाज कराए। अचो बाबा अचो त फ्री में अस्पताल आहे बाबा अचो अचो बाबा अचो सही त तव्हां अचो अस्पताल में। काथे खोली थी? हे रोड ते खोली असां वसाए असांजो भाउ आहे न साईं वसाए विया आहिनि उन खोली आहे छा अहिड़ो खैराती अस्पताल आहे फ्री में हर्षी पैसा वठनि पिया न सही न पैसा किथे हाणे तव्हां ॼाण फ्रूट वठंदव दवा में लिखी ॾियनि था उहे पैसा न असां पंहिंजूं रेडियो आहिनि फ्रूट जूं ऐं गोश्त जो पंहिंजो हयो आहे उते उहो तव्हांखे लिखी ॾींदासीं छोलनि जो आहे पंहिंजो थाल रखियलु आहे उहो तव्हांखे लिखी ॾींदासीं उनजा पैसा आहिनि न उहे सम्झ दवा आहे न सही है न सही फ्री थी वञे फ्री आहे सही हा ठीकु आहे। अचो अचो तव्हां अचो तव्हांजो टेस्ट कई न शुगर टेस्ट कई सही अचो 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 बाबा अचो सभई अचो हुते खैराती अस्पताल आहे बाबा इलाज करायो बाबा। अचो बाबा अचो असांजे भाउ वसाए वियाजी अस्पताल खोलियो आहे फ्री जो। अचो बाबा अचो 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 बाबा अचो अचो अचो। शादी रे फशरी शुरू कई थी घिटीअ में होकाज़ो ॾींदो वते असांजो भाउ न वसाए वियाजी अस्पताल खोलियो आहे फ्री में खैराती। अचो बाबा इलाज करायो पंहिंजो पेट बि हल्को करायो वज़न हल्को करायो। हे ॿुधी नथा मरो छो छा आहे हे खैराती अस्पताल आहे। बाक़ी छा आहे बस खैराती न आहे बाक़ी जा पैसा त वठूं था माण्हुनि हे ॾिसण वारो डॉक्टर रुॻो 300 वञनि पियूं आहे हिकिड़ी ड्रिप हणाई आहे 6000 रुपए जो बिल कढियो अथऊं। ख़ुदा जी का मार पयव हे व्याजी वरी व्याज जे पैसनि मां सरकारी अस्पताल आहे। हिकिड़ो छोरो मुंहिंजो यार मां कुटी थो मां घिटीअ में उनखे मेडिकल स्टोर ते 2 ॾींहं कमु कयूं वरी डॉक्टर थी वियो चपरा जो पुटु। पढ़ियो आहे न भाउ MBBS कयो आहे न उन तोखे कहिड़ो ख़बर छा पढ़ियो आहे? नालो लिखण ईंदो अथव? छो डॉक्टर दबलो आहे MBBS आहे 4 दवाउनि जा नाला यादि करे पियो डॉक्टर आहे। हींअर कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कयो कुझु टिजो ख़ुदा तूं असांजो कमु न विञा तूं मोतबर न थी तूं तोखे सुञाणी था। अचो बाबा अचो हेॾे मूंसां ॻाल्हाए व्याजी जा भाउ माण्हुनि जो चवण न वठो बाबा अचो खैराती अस्पताल आहे ग़रीबो अरे छाजी खैराती अस्पताल आहे यार पैसा था वठो माण्हुनि खां ॾिसे थो डॉक्टर त वरी 300 रुपया फीस आहे खैराती अस्पताल आहे। यार ॿुधी मरो हेॾे ॾिसो ख़ुदा खे मञो को राम कयो हिन क़ौम ते इहा क़ौम अॻु में ई ॾाढे ॾुखनि में आहे यार ख़ुदा खे मञो हाणे खैरात जे नाले ते बि तव्हां माण्हुनि खे ठगियो था। बात तोखे छा यार हेॾे हे छाजो NGO शुरू कयो अथव टोपी ड्रामो हे भञ थो मां खैराती अस्पताल यार तूं छॾ न खैराती अस्पताल वादा वसाया अदा वसाया हे पुलिस खे घुराया तूं जो पुलिस घुराए पुलिस यार खैराती अस्पताल आहे असांजो बाबा ख़ुदा जो तोखे ॿार पा छॾ त असांखे ॾिसे थो डॉक्टर खैराती अस्पताल में वरी डॉक्टर जे ॾिसण जी फीस 300 रुपया रुॻो इहो हथु लाइ 300 हिकिड़ो साह खण ॿियो साह खण हल घर। अचो बाबा खैराती अस्पताल आहे असांजे भाउ वसाए वियाजी खोलियो आहे। अचो बाबा अचो अचो खैराती अस्पताल अचो 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 बाबा अचो अस्पताल आहे। मज़ा आयो असां कपिड़े मत वणी चाहिए अल्लाह खुश पियो पियो ब्लड प्रेशर ॾिसां थोड़ो खगो बाबा वॾो खड़को लॻो पिया साईं अंदरि वॾो मथां 2 किलो आलू ऐं हे तव्हांखे टमाटा वठणा 3 किलो सही आहे सही छो मेडिकल जा टमाटा सम्झो था न ॿाहिरि तव्हांखे 30 रुपए मिलंदा किलो हिते 300 रुपए किलो मिलंदा इलाज थींदो सुठो न साफ़ सुथरो खाईंदो हे वञी करे वठो सामान सॼो सही आहे 12,000 मुंहिंजा फीस जमा करायो
सही वाह जो आप पूछना चाहते हो खवातीन के लिए यार वहाँ जो कम कयो अथई जो अस्पताल वारो कम कई ना इहो वणे मूंखे साईं बस मां चवां थो त बाबा जेको बि असां हिते फ्री में इलाज था कयूं पंहिंजो पाड़े वारो जेको अचे ग़रीब अचे अमीर अचे पंहिंजो फ्री में इलाज कराए बाबा इहो जेको आहे मां हे जेको तूं ब्याज वठी पियो न मूंखे बुरो पियो लॻे पर जेकॾहिं हिते ख़र्च करींदो त मूंखे सुठो थो लॻे इंसानियत जी ख़िदमत करणु ईअं सम्झो त अलाह खे ख़ुशि करणु आहे बस सम्झी में सही डॉक्टर बि अहिड़ो मुतबर विहारे थो मैं सफ़ाई वॾो हथ बि डॉक्टर आहे सही क़ुरान इलाज अहिड़ो हथ जो शफ़ा अथसि जो मां पाण बीमार थियुमि बसि सुई हई मां अहिड़ो टाक ॾींदो थो बस सुई थो वञे सुई ॾियणे थो भाई हाँ। बुखार खे छिड़क ॾियणो आहे न बाक़ी अचो साईं मूंखे वसाए जी धप ई नथी अचे थो साईं डॉक्टर दबला साहब इन मरीज़ खे छॾो हिन खे ॾिसो असांजो हे मुतबर आहे असांजो पाणी थी आहे अचो तबलो आहे साईं डॉक्टर हा अच्छा ठीक है बताया ठीक है ॾिसो साईं अच्छा तो सही अच्छा सही खैर 1 hour later. बाबा इने इलाज करना मां वेठो आहियां हिते डिस्टर्ब न कबो आहे न डॉक्टर हिकिड़ो लिखे पियो माना हुन न कबो आहे डिस्टर्ब कंहिं ॾिसण तकड़ थी आहे हा लिखी छा थो लिखाइणो हो ॾिस मेडिकल में लिखाइणो हो न तोखे तकड़ आहे तुंहिंजो पीउ न करायां मां तकड़ में ॾिसां तोखे डॉक्टर आहियां मां बाबा डॉक्टर जो इलाज करना ॾिसां ख़बर त पए त इलाज करणु अचे थो नथो अचे न तो ये चाहे चाहे तकड़ थो करे पियो चाहे वो इलाज कर अपरान शर्ट एक कांच बूट सूट कर रहा सीट क्या थी है आया मरीज है पंहिंजो कान में भी माना डॉक्टर सां न कराइबो आहे ओए डॉक्टर इलाज करबो पाण के तो डॉक्टर आई न ॻाल्हाइबो मुंहिंजो मथां हीअं ॻाल्हाए जे डॉक्टर सां माना तव्हां तमीज़ न आई है माना डॉक्टर कॾहिं वरी न विया हुया पहिरियों मां चपरा जो पुट रही न हा पोइ चाहे कॾहिं डॉक्टर थियो आं डिग्री वन पंहिंजो काथे आहिनि हा काथे आहिनि डिग्री हा तुंहिंजी औकात छा आहे तूं मरीज़ थी करे डॉक्टर खां डिग्री थो करे छोनो घुराए डिग्री मरीज़ आहे मां मुंहिंजो इलाज करणो मूंखे इंजेक्शन लॻंदी जे मां डिग्री न घुराए केरु घुरंदई छो तूं मां डॉक्टर आहियां डॉक्टर खां घुरंदो आहियां तूं डॉक्टर इस पेला ॿुधाए वसाया वसाए खे छॾ डॉक्टर इस पेला ॿुधाए डॉक्टर दलाल फुटा डॉक्टर ॿुधी मर वसाया छा आहे वसाए हेॾे मूंखे ॿुधाए त डिग्री काथे अथई इहे ठॻियो था पिया माण्हुनि खे ॿुधायां थो ॿार ऐलान थो कयां हिते जेको तव्हां बदमाशी शुरू कई आहे खैराती अस्पताल आहे 2000 वारो इहो वसायो थो वठे पियो ॿार हे खैराती अस्पताल आहे वसाया हा वसाया छा वे हेॾे वसाया ईअं पराया अलाए छा पायो वेठो आहे हिते वसाया ने ॾिसे हिनखे तोखे छा आहे बा तूं छा आहे भाउ हिकिड़ी थी छा वात आहे तुंहिंजी नेक्स्ट तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आहे छा छाजो दिमाग़ ख़राब पियो हथु कढो छो न तूं हिते पंहिंजो डॉक्टर दबले सां एतिरा सुवाल थो करे पियो तूं छा आहे तो बात खोल अञा थोरो बस पुट केरु थो चई डॉक्टर आहे दबलो छो डॉक्टर न आहे बाक़ी चोर आहे चोर आहे छा हल डॉक्टर आहे न हा डॉक्टर हूंदो त डिग्री त हूंदो न पुछां त डिग्री काथे आहे त उन ते वञा फछड़ी थो करे मूंसां छा जी डिग्री ॾे तुंहिंजो पीउ जो बादशाह आहे छा तूं डिग्री थो घुरे पियो माना बाक़ी ईअं हिते मां वेठो वञा कहाणी छॾे इंजेक्शन मरी वञा सुबुह पोइ केरु आहे ज़िमेदार मुंहिंजे मौत जो न हिकिड़ी ॻाल्हि ॿुध तूं चए तोखे जो डिग्री घुरिजे तूं कोई WHO जो पंहिंजो या हेल्थ जो मिनिस्टर आहे मां बाबा केरु बि आहियां इंसान ज़ात आहियां न ज़िंदगी त प्यारी आहे न मूंखे घुटो नथो अचे न न न तो कोन अचे अचे थो घुटो न न नथो अचे अचे थो न न कोन इनखे मां सुञाणा मां चपरा जो पुट ने काथे पढ़ियो मेडिकल किथे पहिरियों मेडिकल हिकिड़ी ॻाल्हि ॿुध तूं जे असां जंहिं महिल दुकान ते ईंदा आहियूं असां तोखे पुछियो आहे त तो वटि डिग्री आहे तूं दुकान खोली वेठो आहे मुंहिंजा बाबा दुकान ॿी शइ आहे ही ॿी शइ आहे हिते माण्हुनि जी ज़िंदगीअ जो सुवाल आहे कीअं थो ॻाल्हाईं चपरा जो पुट आहे जे मां हुते हुनखे ॾिठो आहे अड़े हुन बेवकूफ़ 6 साल पूरा मेडिकल स्टोर ते कमु कयो आहे हुनखे ख़बर आहे त बसि बीमारी में गोरी कहिड़ो लॻंदो कहिड़े बुखार में कहिड़ो दवा लॻंदो
डॉक्टर वधीक त मेडिकल वारो वधीक माना हे जेको माना 6 साल उते चादरियूं मटाईंदो उते बेडन जूं बस अस्पताल में डॉक्टर थी वेही रहे पोइ हे बाक़ी यूनिवर्सिटियूं हे हेॾा वॾा जेके इदारा आहिनि छाजे लाइ खुलिया आहिनि जेके पढ़ाईंदा था उतां डॉक्टरी ख़ुदा कयो यार को शर्म कयो त तूं हाणे ही ॾिस धंधो पहिरीं तूं बि धंधो करे तो दुकान जो असां अस्पताल खोलियो आहे खैराती अस्पताल आहे फ्री फंड में माण्हुनि खे असां हिते इलाज था कयूं अरे ख़ुदा जी मारा पवा फ्री फंड में कयो था खैराती अस्पताल आहे त घटि में घटि गार्ड खे त जल्दी 50 रुपए विधी रोड़ियो तो आहे पहिरियों हाणे किलो वठणो आहे गोश्त अच्छा किलो गोश्त किलो? खाना। गोश्त आहे सही आहे किलो गोश्त आहे खैराती बाबा छाजी अस्पताल खैराती आहे मां जेको माण्हू हितो लंघियो आहे पुछो त मां को तो जे 5000 ख़र्चायो को तो 4000 ख़र्चायो छाजी खैराती अस्पताल आहे कोई भई हे जो डॉक्टर जो वेठा आहिनि तुंहिंजा पीउ हिते इन्हनि खे असां पघार न ॾियूं हे जो अमलो सॼो लॻो पियो आहे हे नर्स आहिनि हे पंहिंजो ॿिया अमलो वञे सभु उनखे असां पघार न ॾियूं किथां ॾींदासीं मुंहिंजा पुट हे जेको तो डॉक्टर ॾियारियो आहे न मूंखे लॻे थो 12000 महीने ते डॉक्टर हूंदो हलो हल मास्टर पैसा जमा करा रिसेप्शन में बस आयो बिठो दी हां ठीक हां ठीक है हलो हल नेक्स्ट बाक़ी जेके नर्सूं ॿियो स्टाफ लॻे थो 5-5 6-6000 महीने ते रखियो हूंदा जेके ॾिसां मां हालत वारी अस्पताल जी हाणे तूं इलाज न कराईंदी न कराईंदुसि छो न कराईंदुसि छो न कराईंदी इलाज मुंहिंजी मर्ज़ी आहे अरे रसो खणी आ छा तूने रखो खणिया रसो खणी आ तूं इलाज न करे तूं मोतबर आ न कराईंदुसि मां इलाज अरे रसो खणी आ ॿधो हिनखे छोड़े ॿधो हिनखे हिकिड़ो तरीक़ो मां नथो करायां इलाज मुंहिंजी मर्ज़ी आहे हैं? ख़ुदा जी ॾे ॿार पियो अखियुनि तो लॻाए आखिर मास्टर बोलाए बाबा अॻे अगाणे चई मतलब डिग्री ॾेखार पुट तो मां डिग्री ॾेखारियां मां तो गेड़ी एतिरी कोन आहे हितां ॿधी करे थोरी मां सियूं था असांखे वेतन खे तूं मोतबर आहे ख़ुदा जो कसम वारो हितां जे बची वियमि न तव्हांजो खेर न आहे खेर न आहे असां तो ॾेखारींदा खेर कीअं हूंदो आहे केस कल न या त खोल मुंहिंजाए गॾा वारी सीअण मां गॾा वारी ख़बर पई मां गॾा वारी पाण वारी सुई मूंखे न अञा ॿुधाए छॾियां गॾा वारी तूं सबर कर रे इसे हाँ किना अन्य सुई आई ना तेरे को रड़ी के छिक पड़ाए दे हाँ पार्टी पे आया है अपो या पाटी पे तू बाहर निकुर जे तू लाश न पियो तुझे बी गाला अम्मा मां गोठो माण्हू मां बि अम्मा चपरान घुरायो अमां चपराए घुरायो पंहिंजो चेक कर ब्लड प्रेशर ये कबिया मैं खोल रमा वञा ये मां तो खबर हाणे पड़े तो खबर ये सुई ना जा तो या सुई ना जा हाँ या सुई ना जा तो दोस्तों जेकर तव्हांखे ही वीडियो पसंदि आयो आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दबायो महिरबानी।